सही तव्हां सहेल ॻाल्हि पे कई पर उहा ॻाल्हि वरी अध में रहिजी वई त ओताक खे ऐं पोइ ॻोठ खे अव्हां कीअं पियारिसो अॻे त साईं इहो चइबो त दरिया ते वञिबो त पोइ मच्छी बि खयों अचिबी को ॾाढो वरी माण्हू तरण बि सिखंदो वरी ट्यूबवेल हूंदा वरी उते बि माण्हू ॾाढो मंझंदि जो महिमान मड़ाईंदा त ॾाढो आदर भाव उन्हनि जो थींदो हुयो ऐं मेवात ॿेड़ी हूंदी जो वञी थिया खेर साईं हाणे ॾिसो था त किथे को ॿेरनि जी ॻाल्हि थिए थी ॻाल्हि ई कोन्हे हाणे सर माना ओताकुनि में जेका मेन शइ आहे जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जीअं मूं अव्हांखे सवेर ॿुधायो त लतीफ़ साईं जन पूरी सिंध खे घुमियो आहे ऐं लतीफ़ साईं जन फरमायो आहे त हबीबन हेकार मंझा मेहर सॾु कयो सो मूं सभु ॼमार ओरण उहो ई थियो सो ओताकुनि में उहो ई ओरण हूंदो हुयो उन ई ओरण सां जेको आहे जीअं महिमान ईंदो हो उनजी आजा कई वेंदी उनखे जी चयो वेंदो हो उनजो ॾुख सुख उनजो हाल अहवाल सॼो मालूम करे उन खां पोइ जीअं असांजे सिंध जूं पुराणियूं रीतूं रस्मूं ऐं रवाजूं आहिनि त जीउ मिठो खीर पीउ हाणे जीउ मिठो खीर पीअण जी तमामु पुराणी तहज़ीब आहे जेका मुंहं जे दड़े खां वठी अञा बि अॻु खां वठी आहे जंहिंमें असां पंहिंजनि जो ॾुख सुख मालूम करणु उन्हनि जो आदर भाव करणु उन्हनि खे ओताकुनि में विहारे उन्हनि जो ख़िदमतूं करणु इहो असांजे ओताकुनि जो जेको आहे सो सकाफ़त रही आहे क़ौमुनि जी हमेशह ॿिनि शयुनि सां सुञाणप हूंदी आहे हिकिड़ी इन सां हूंदी आहे त असांजी सकाफ़त कहिड़ी आहे असांजी सकाफ़त इहा ई आहे त असीं ओरण ओरियूं जीव कयूं भलीकार कयूं हीअ जेके असांजो अजरक आहे जंहिंजा बुनियादी साईं 4 जेके आहिनि रंग आहिनि जंहिंमें अछो बिलू कारो ॻाढ़ो इन्हनि जी बिल्कुलु माना आहे असांजी पुराणी तहज़ीब आहे ॻाढ़ो रंग असांजो छो आहे असांजो ॻाढ़ो रंग ईअं आहे त असांजी सिंध ते जॾहिं बि हमले आवरनि हमला कया पंहिंजा जेके आहिनि से हिते ठिकाणा ठाहिया त उनजे लाइ लतीफ़ साईं चयो आहे त जेको आहे हण भाला विड़ भाकरे आग ॾी ढाल मढार त जॾहिं असांजे अबनि ॾाॾनि असांजी इन तहज़ीब खे उजागर कयो ऐं अजरक खे ॻाढ़ो रंग ॾिनो ऐं असीं कॾहिं बि कंहिं हमले आवर खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं त इहा जेका आहे असांजी सकाफ़त आहे त असांजे अजरक में उहो ॻाढ़ो रंग आहे जेकॾहिं असांजे अजरक में बिलू रंग आहे त उहा अमन सलामतीअ जी निशानी आहे जेकॾहिं असांजे अजरक में अछो रंग आहे त उहा मुहबत ऐं प्यार जी निशानी आहे त असां जो जेको अजरक आहे इहा असांजी सकाफ़त आहे ऐं असांजी सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा सदियुनि खां क़ाइमु आहे त असीं हमेशह असांजूं जेके ओताकूं आहिनि इहे अॼु बि हिकु लेबररीज़ आहिनि छो त जॾहिं 10 माण्हू ईंदा आहिनि पंहिंजो जेको आहे पंहिंजो दर्स ॾींदा आहिनि पंहिंजे इख़लाक़ियात जे हवाले सां नौजवाननि खे मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि मुख़्तलिफ़ मज़मूननि ते हू पंहिंजी ॾाहप जो दर्स ॾींदा आहिनि ॾिसो असांजो कल्चर असांजी सकाफ़त असांजी ॿोली केॾी शाहूकार आहे जो ॾिसो असांजी ॿोली एॾी क़दीम आहे त हिकिड़ो ई लफ़्ज़ ॾिसो असांजी सिंधी ॿोलीअ जो केॾो मिठड़ो लफ़्ज़ आहे साईं जो असीं चवंदा आहियूं साईं साईं माना लफ़्ज़ केॾो मिठड़ो आहे त जेको आहे इहे ई असांजी मिठास आहे इहो ई असांजे ॿोलीअ जो जेको आहे रचाव आहे इहो ई असांजी ओताकुनि जी सुञाणप आहे असल में इहो आहे त असांजा माण्हू पंहिंजे जीअं अजरक आहे या असां अजरक जी ॻाल्हि कयूं रिलीअ जी ॻाल्हि कयूं या पंहिंजी सरज़मीन जी ॻाल्हि कयूं उन खे असीं ॾिसो त मिटीअ सां बि एॾो असीं चवंदा उनजो हुगाव जेको आहे उहो बि असांखे छुयो विझे है न उनजी ख़ुशबू महसूसु थींदी आहे ईअं असांखे अजरक जी बि थिए ईअं ॿोलीअ जी बि थिए थी ऐं ॿोलीअ जी वाध विझ लाइ असांजा माण्हू पोइ कोॾाणा बि ॾियनि था पंहिंजे के पाण पोइ इहो साईं पोइ मिठा पोइ अचो पोइ विहो बिस्मिल्लाह कयां साईं मुंहिंजा नेण ठरी पिया अव्हां आयो मुंहिंजा नेण ठरी पिया इन में ॾिसो त वरी भिटाई साईं साईं मोहब्बत जा लफ़्ज़ आहिनि प्यार कंदड़ लफ़्ज़ आहिनि जेके माण्हू खे छोहिनि था अदा भली करे आयो भली करे आया जीअं भिटाई साईं ॾिसो त शादियुनि जा हे काज जा जेके कार्ड ठहंदा आहिनि इन मथां ई मथां लिखियो पियो हूंदो आहे त अलाह अचनि ओए जिन आहे मन सरो थिए
हाणे आउं त उतां कदे वरी हिनखे पढ़ंदो आहियां त अलाह अचनि उहे जिन आहे मन सरव थिए माना इल्मु अदब जी कचहरी थिए त सॼी असांजी सिंध ॿुधे पई दुनिया ॿुधे पई भला तव्हां डॉक्टर थियो इहो ज़राअत वारे पासे कीअं वियो हालांकि तव्हां भला नौशहरो खणी असीं ॻाल्हि कयूं इन पटीअ जा वारा साईं वरी अचूं त मेहराबपुर खे साईं वारा परियां अञा कंडियारो भला हीअं खणी अचूं भला शाहपुर त हीअ पटी जो पटी असांजी हिकिड़ी पटी आहे या हिकिड़ी पटीअ जा वेठा आहियूं पर पटी अॻु वरी ॿी हूंदी साईं जंहिंखे मेटाणी लिखबो हुयो हा न साईं पर ही वरी पटी उहा आहे जेको असांजो रस्तो हिकिड़ो ई चवंदा सिधो हलियो त बस असां इन साॻे रस्ते पटी बि चवंदासीं पाण साॻे रस्ते ते मिलंदा साॻे रस्ते ते भला उस्ताद थियण जा के फ़ाइदा साईं मां त अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे पेशे मां ॾाढो ख़ुशि आहियां वाह वाह ऐं अलाह जो शुक्र आहे ऐं शुरूअ खां ई मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त आउं जेको आहे सो मुअल्लिम बणिजां छो जो मुंहिंजा ॾाॾा साईं जन बि उस्ताद हुया मुंहिंजा बाबा साईं जन बि उस्ताद कुर्बान अली सोलंगी जन राणीपुर हाई स्कूल जा पहिरियां हेड मास्टर हुया उहे बि उस्ताद हुया त असीं पंहिंजे वॾनि वटि इहो ई सिखियोसीं त माना उस्ताद जेको आहे उहो पैगम्बरी पेशो आहे ऐं उस्ताद उहो उस्ताद हुजे जेको दिलि सां ऐं रूह सां पढ़ाए ऐं जॾहिं पढ़ाए त सचाईअ सां पढ़ाए ऐं बाबा साईं जन चवंदा हुया त जेको उस्ताद ईमानदारीअ ऐं सचाईअ सां पढ़ाईंदो उनजो औलाद कॾहिं बि जाहिल न हूंदो उनजो औलाद बि मुअल्लिम ई इन करे मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त आउं मुअल्लिम बणिजां वाह ख़ुशि नसीब आहे हेॾा नंढो ज़हन वेठो आहे सो इहो दिलि सां कुझु न कुझु अलाए झूंगारे पियो कचहरी ॿुधे पिया ज़ैनब छा ॿुधो पिया कचहरी या ईअं पंहिंजे रूह में कुझु झूंगारियो पिया जॾहिं तव्हां जेके बि ॻाल्हियूं कयो पिया तमामु सुठियूं ऐं बिल्कुलु सही ॻाल्हियूं हुयूं ॾाढो मज़ो पियो अचे ॿुधी करे ईअं न इहे ॻाल्हियूं ॿुध बियूं ज़रूरु इहे वरी ॻाल्हियूं अॻिते वधाए बियूं बि हिननि ते अमल बि कबो हा इहे वरी तव्हां जेतिरा जेके आहिनि नसल में इहे ॻाल्हियूं ॿुधजनि बि पोइ वधाइजनि बि नसल असांजी खे इहा ख़बर पए त ओताकूं कीअं पियूं हलनि अॻे कीअं हुयूं हाणे बि कजनि उहे ओताकूं रखजनि ओताक हर ॻोठ में हुजे क़ाइमु हुजे साॻाई उहे छोकिरा असांजा नौजवान तालीम सां गॾु वञनि ऐं ॻोठनि में वञनि वेहनि ऐं उन्हनि खे सबक ॾियनि जेके वीचारा ईअं वेठा आहिनि ॻोठनि में उहे उनखे चइजे त स्कूल हलो दर्स ॾियनि हा ज़रा छा था ॿुधाए भला वॾड़ा वेठा आहिनि सभु उस्ताद वेठा आहिनि सुघड़ वेठा आहिनि हे साईं ऑफिसर बि रहिया आहिनि साईं यारा माना सभु ॾाह वेठा अथई जी मां सिंध ते कलाम ॿुधाईंदुसि जी 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 वाह वाह ओ सिंध मुंहिंजी अमां वाह वाह सिंध मुंहिंजी अमां हो सूह तोगे जिया मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां हिकु कलम हिकिड़ो मां हिकु कलम हिकिड़ो मां ओ हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां ओ हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जनम हुन जनम हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जनम हुन जनम लाइ
ओ झोली जी जल कॾहिं तुंहिंजी ख़ाली न थिए हाँ झोली जी जल कॾहिं तुंहिंजी ख़ाली न थिए अंबलायूं लयूं सब मां सायूं ॾिसां हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां जिए लतीफ़ हो जिए लतीफ़ सदा जिए लतीफ़ हो हिन जनम हुन जनम लाइ की न कोसो लगे वाह तो के कॾहिं हो की न कोसो लगे वाह तो के कॾहिं तुंहिंजा दुश्मन ॾिसां ओ कल्द तिन जा कपियां जिए लतीफ़ हो जिए लतीफ़ हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जनम हुन जनम लाइ साईं नज़ाकत साहब असांजी ताक़त तव्हां आयो कहिड़ो इल्मु ऐं अदब ला सॼी सिंध खे न्यापो ॾींदव नौजवाननि उन्हनि खे मुंहिंजो इहो पैगाम आहे त हिते इदारा तमामु बहितरीनु ठहियल आहिनि ऐं इन्हनि इदारनि में जीअं लाइब्रेरीज़ आहिनि लाइब्रेरीज़ में जेको आहे सो वञनि उते जेका मुफ़्त जो किताब मिले थो पियो जेको बि सब्जेक्ट आहे जेको बि पढ़णु चाहिनि जेकी बि तालीम पाण खे पिराइणु चाहिनि त उहे किताब सभु मौजूदु आहिनि उते ऐं इहो वञनि ऐं मुंहिंजो इन्हनि नौजवान खे इहो बि पैगाम आहे त पढ़ाई तमामु ज़रूरी आहे ऐं ॻोठ झर झंग जा जेके नंढड़ा ॿार आहिनि ऐं उन्हनि जा जेके वालदेन आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त ॿारनि खे पढ़ाइनि ऐं पढ़ण खां पोइ असां जीअं ईअं ॾिसो असां पंहिंजी ॿारहाड़ी जा माण्हू आहियूं उन वक़्त में एतिरियूं पढ़ायूं कोन हुयूं पर असां कहिड़ा कशाला कटिया कीअं कटिया उहा असांखे ख़बर आहे असां तालीम पंहिंजी पिराए करे एॾनि वॾनि उहिदनि ते वञी पहुतासीं उन्हनि ॿचड़नि खे बि गुज़ारिश इहो था कयूं त ॿुधायूं था त अचनि लाइब्रेरीज़ खुलियूं पियूं आहिनि ॿिया बि इदारा एॾा वॾा आहिनि नेट जा सिलसिला हलनि था पिया मुफ़्त में काफ़ी इदारा कमु कनि था पिया उन्हनि में अची पंहिंजो मयार क़ाइमु कनि दुनिया में जेको मयार आहे न उहो मयार क़ाइमु कनि अची त बहितरु थींदो पढ़ण ऐं करण जो त तव्हांखे ख़बर आहे त कढ़ंदो तॾहिं जॾहिं जेको आहे सो हू महिनत कंदो महिनत करण खे था चवनि न असां उहो चवंदा त अलाए इहो मथां ॾुखियो रस्तो हुजे इन करे असीं चवंदा हुनखे ॾुखियो न भाए न ॾुखियो हुनखे आसान कुलो में हाउ न साईं पर वरी लतीफ़ साईं चए थो ततीअ थधीअ तव्हां ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई साईं डॉक्टर भाई खान साहब तव्हां हिकु उस्ताद तौर छा पिया सम्झो त असांजो सिंध जो नौजवान तालीम न घटि ॿियूं जेके ग़लति राहूं ओॾां पियो वञे उनखे कीअं मोटाइजे इहो न्यापो तव्हांजो छा हूंदो असांजो सर न्यापो इहो आहे त सभ खां पहिरियों आउं इहो अर्ज़ु कंदुसि त असीं ख़ुशनसीब क़ौम आहियूं जो असां वटि मेराण आहे असां वटि सिंधु आहे असां वटि रेगिस्तान आहे असां वटि जेको आहे सरसब्ज़ ऐं ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि असां वटि वसाइल सभु आहिनि तंहिंजे करे असांजो नौजवान कॾहिं बि इहो न भाड़े विहे त मूंखे सरकारी नौकिरी मिले सरकारी नौकिरीअ जी का बि ज़रूरत कोन आहे जेकॾहिं पंहिंजे महिनत ते पंहिंजे जेको आहे पुरअज़म जज़्बे ते जेकॾहिं असांखे जे नौजवान खे सरकारी नौकिरी मिले थी त बिल्कुलु करणु घुरिजे पर उन सां गॾोगॾु जेकॾहिं नौकिरीअ जो माण्हू इंतज़ारु न करे छो जो असांजो पंहिंजो पुराणो पहाको आहे त उत्तम खेती नीच नौकिरी वण जो वापारु वधंदड़ वापारु पिनणु बेकार त असांजे नौजवान खे जेको आहे सो वधि में वधि वण जो वापार जी तरफ़ वधणु घुरिजे ॾिसो जीअं असांजी ज़रात आहे ऐं ज़रात में प्रोफेसर आहियां त असांजे ज़रात में साईं इलाही मौक़िया आहिनि वापार जा
असीं जेकॾहिं शहद माखी जेका आहे उनखे पालियूं असीं हज़ारे रुपया कमाए सघूं था, असीं मुनाफ़ो कमाए सघूं था। असीं जेको आहे पर साईं इहो तॾहिं थींदो जॾहिं असां पंहिंजा ॿेला बचाईंदासीं, असां वण पोखींदासीं, असां उहो सभु कंदासीं तॾहिं। पर हाणे वक़्तु सफ़ा इजाज़त न पियो ॾिए। साईं समाजी वणकारी असीं कयूं पिया, असीं इदारनि में स्कूलनि में वण लॻायूं पिया त जीअं असां माखीअ जे उपत खे वधाए सघूं। त मुंहिंजो नौजवाननि लाइ इहो मशवरो आहे त तव्हां वधि में वधि जेको आहे सो पंहिंजे वण जो वापार ॾांहुं तवजो ॾियो। ज़रात में इलाही जेके आहिनि से माना जेको आहे मुनाफ़े वारियूं शयूं आहिनि। असांखे सर जानवर जेके आहिनि उहे पालणु घुरिजनि। कुंडी मेंहियूं ॾिसो असांजूं केॾियूं ज़बरदस्त आहिनि, असांजूं कामोरियूं ॿकरियूं आहिनि उहे केॾियूं आहिनि। जेकॾहिं असीं इन्हनि खे असीं पालियूं त असां माना नौकिरी सरकारी नौकिरीअ खां वधीक मुनाफ़ो कमाए सघूं था। ऐं ॿी नौजवाननि लाइ ख़ासि ॻाल्हि इहा आहे त असांखे ॿ शयूं अहम आहिनि। हिकिड़ी शइ इहा आहे त जेको आहे असांखे महिराण आहे सिंधूअ जे पाणीअ मां असां ज़मीनुनि खे आबाद कयूं। ऐं ॿियो इहो आहे रूहानियत जे हवाले सां त असां वटि लतीफ़ साईं आहे, लतीफ़ जे रिसाले खे असांखे पढ़ूं त असांखे हमेशह हर रोज़ु नओं सुबुह जो नओं नियापो मिलंदो ऐं असांजो रोशन मुस्तक़बिल रहंदो। तव्हां सभिनी जा लख थोरा, वक़्तु सफ़ा इजाज़त न पियो ॾिए। सो जेॾां पेर तेॾां ख़ैर, धणी निगहबान उतां किथे पिया ईंदव त पयूं इहे कचहरियूं थींदियूं। सो ॾिसंदड़ साथियो मुर्तज़ा मजबूर खे ॾींदा इजाज़त, धणी निगहबान।